सब खां पहिरीं त हलीम आदिल शेख साहब के इन कारवान के कट्ठे करण ते मुबारकबाद पेश करियां थो जो हिन वक़्तु सख़्तु ज़रूरत हुई असांखे यकजहती जो मुज़ाहिरो करण जी। ख़ासि करे जेको कश्मीर जो इशू आहे ऐं गुज़िरियल काफ़ी महीननि खां उते जेको कर्फ्यू लागू आहे ऐं जेके कश्मीर जा हालात आहिनि त पाकिस्तानी क़ौम जो हिकिड़ो बुनियादी फ़र्ज़ु आहे त पाकिस्तानी क़ौम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो इज़हार जेको हमेशह खां कंदी आई आहे त हिन वक़्तु उन खे वधीक तक़वियत ॾियण जी ज़रूरत आहे, छो जो हिन वक़्तु कश्मीर जा हालात तमामु घणा ख़राब थी चुका आहिनि जिन जी एतिरे ताईं जो अञा ताईं दुनिया खे ख़बर कोन्हे। जॾहिं कर्फ्यू लिफ्ट थींदो त जीअं वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो चयो हो त हिकिड़ी ब्लड बाथ नज़र ईंदी खुदा न ख़ास्ता, यानी हिकिड़ो एतिरी खूनरेज़ी नज़र ईंदी छो जो उते जे माण्हुनि जो जेको हक़ सलब कयो वियो आहे त ज़रूरु उन जे रिएक्शन में हू माण्हू सभु ॿाहिरि निकिरंदा जॾहिं इहो कर्फ्यू खणंदा। त हाणे कर्फ्यू खणण में हिंदुस्तान जे लाइ हिकिड़ो मसइलो थी वियो आहे त असां जेके हिते जा पंहिंजा मुस्लमान भाइर आहिनि ऐं उन सां गॾु अक़लियती बिरादरी बि असां सां गॾु हिन में शामिलु आहे त इहो मैसेज ॾियणु पिया चाहियूं त पाकिस्तान जूं सभु कम्यूनिटीज़ चाहे उहे मुस्लिम आहिनि या नॉन मुस्लिम आहिनि उहे सभु इन कश्मीर काज़ ते पाकिस्तान जी मौक़िफ़ जी हिमायत कनि थियूं। ऐं उन खां अलावा असांजी जेका पाक फ़ौज आहे असां सभु टोटल जेका आवाम आहे हिते जी मुस्लिम नॉन मुस्लिम उहा पाक फ़ौज सां शाना बशाना बीठी आहे ऐं इंशा अल्लाह ताला जेकॾहिं असांखे कंहिं बि क़िस्म जो इन हवाले सां पाक फ़ौज जे तरफ़ां को एक्शन नज़र आयो या सिफ़ारती महाज़ ते त असांजो मुल्क सुठी फ़ाइट करे पियो इंशा अल्लाह अञा मज़ीद कंदो, पर जेकॾहिं मैदान में लहण जे लाइ असांखे अचिणो पियो त असीं यकजहती जो मुज़ाहिरो करे इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त इंशा अल्लाह ताला असीं मैदान में लहण खां परे कोन थींदासूं ऐं पंहिंजे कश्मीरी भाइरनि जी भरपूर मदद कंदासूं, उन्हनि जी भरपूर इख़लाक़ी माली ऐं जानी इमदाद करण जे लाइ इंशा अल्लाह ताला असां तयारु आहियूं। इन ई जज़्बे सां अॼु असां हीअ ॾींहुं गुज़ारियूं पिया ऐं अल्लाह पाक असांजे कश्मीरी भाइरनि जी मदद फ़रमाए, असांजी पाक फ़ौज जी मदद फ़रमाए ऐं पाकिस्तानी नेशन खे हिकु थी इन ॻाल्हि जो मैसेज दुनिया भर में मोकिलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।